हरे पाग टेढ़ी सीधरे वामे मोती गन पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे वामे मोती लटकन पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे डोले ब्रज कुंजों में डोले श्री वृंदावन में झूम के राधा रमन पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे वामे मोती लटकन पाग टेढ़ी सीधरे पाग सीधरे मुस्कुराते हैं तो जी उठते हैं मरने वाले मुस्कुराते हो तो जी उठते हैं मरने वाले मुस्कुराहट ही तेरी मुस्कुराहट ही तेरी करती जीते जी मरण पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे वापे मोती लटकन टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे कारी गजरारी सी जादू की पेटारी पलके कारी गजरारी सी जादू की पेटारी पलके उस पे मदहोश भरे उस पे मदहोश भरे आए तेरे तेरे छे नयन पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे वामे मोती लटकन पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे डोले ब्रज कुंजों में डोले श्री वृंदावन में झूम के राधा रमन पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे पाग टेढ़ी सीधरे श्री राधा रमण लाल की जय। ओम ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी न मिलियो साईं आवाज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च
नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम राम श्री राम जय जय 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 राम जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो खसमा ना कर प्यारे 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 बुरे भले हम थारे बुरे भले हम थारे बुरे भले हम थारे प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो प्रभु प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो खसमा ना कर प्यारे खसमा ना कर प्यारे जी खसमा ना कर प्यारे 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 सुनो बिनंती ठाकुर मेरे जिए जंत तेरे धारे जिए जंत तेरे धारे सुनो बिनंती ठाकुर मेरे जिया जंत तेरे धारे जिया जंत तेरे धारे राख पैज नाम अपने की करन करारे करन करावन हारे राख पैज नाम अपने की करन करावन हारे करन करावन हारे राख पैज नाम अपने की करन करावन हारे करन करावन हारे राख पैज नाम अपने की करन करावन हारे करन करावन हारे प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो प्रभु जियो
खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे, जी खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे, जी खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे, जी खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे। सुनी पुकार समर्थ स्वामी, बंधन काट सवारे, बंधन काट सवारे। सुनी पुकार समर्थ स्वामी, बंधन सवारे, बंधन काट सवारे। पहर सिर पाओ सेवक जन मेले, नानक प्रगट पहारे, नानक प्रगट पहारे। पहर सिर पाओ सेवक जन मेले, नानक प्रगट पहारे, नानक प्रगट पहारे। प्रभु जियो, 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 प्रभु जियो। खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे। बुरे भले हम थारे, बुरे भले हम थारे, बुरे भले हम थारे। प्रभु जियो, 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 प्रभु जियो। खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे। गाओ जी खसमाना कर प्यारे, 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 खसमाना कर प्यारे। जी खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे, खसमाना कर प्यारे। वाहिगुरु। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अचो भाई 2 मिनट हरि नाम जो कीर्तन भी कयो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। विठ्ठल माजा 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 माजा, विठ्ठल माजा वी विठ्ठल
विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा जय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा सवय गायो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा गायो विठ्ठल माझा वीता चओ कि मीता चओ वीता चओ न ग़लति था चओ मी विठ्ठलाजा पहिरों असां बि ग़लति ॻायो आहे ग़लति न आहे तव्हांखे हिकु बार ॿुधायोसीं त सही कि विठ्ठल माजा माजा विठ्ठल माजा माजा मी यानी मां है न मराठी में महाराष्ट्र जी भाषा में चवंदा आहिनि मी यानी मां बि विठ्ठल जो ऐं वी यानी त उहो अंग्रेजी वारो थी वियो वी ऑल है न असां सभु भॻवान जा उहो बि ठीकु आहे पर मी विठ्ठलाजा ॻायो विठ्ठल माजा 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 विठ्ठल माजा मी विठ्ठलाजा विठ्ठल वरी प्रेम सां ओ विठ्ठल प्रेम सां ओ विठ्ठल माजा 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 विठ्ठल माजा मी विठ्ठलाजा माझा माझा हरि बोल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा गाओ विठ्ठल माझा 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 ताड़ी सेवा प्रेम सा विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा जय हो ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा हे विठ्ठल माझा माझा
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा. हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी हरी बोल. विठ्ठलाजा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा. हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा. हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा. विठ्ठल माझा 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 सब गाओ. विठ्ठल हरी बोल. माझा मी विठ्ठलाजा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाजा. बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय. कीर्तन महाराष्ट्र में कंदा तो भाई ॾाढे भाव सां ॾाढे प्रेम सां. अञा बि विशेष हिन में कोई कोई पद जोड़े छॾींदा आहिनि. भले उहो महाराष्ट्र जी मराठी भाषा हूंदी आहे उन्हनि जी, पर कोई जंहिंखे न बि अचे उनखे बि कीर्तन में आनंद ईंदो आहे. ही कीर्तन जी महिमा आहे. चओ हरे राम. भले उहा भाषा असांखे न अचे, हा न, केॾी महिल विच में उहे पद बि ॻाईंदा आहिनि. जीअं असां वियासीं पंढरपुर में त ॿाहिरि कीर्तन पियो हले, भक्तजन ॻाइनि पिया, पर हेॾो भाव विभोर थी करे कीर्तन में अलॻि ई आनंद आहे. चओ हरे राम. कीर्तन में तव्हांखे गुरुवार बि ॿुधायोसीं, संत चवनि था कि साक्षात कीर्तन भगवान ही आहे, अलॻि न आहिनि भगवान. कीर्तन में ई भगवान समायल आहे. चओ जय श्री कृष्ण. भजन भी ॾाढा पवित्र आहिनि. कई संतनि एॾी सुंदर रचना कई आहे, कई भक्तनि भजन ॻाया आहिनि, पर पोइ बि कीर्तन जी विशेष महिमा आहे. चओ राम. छो जो हुन में त शुद्ध नाम आहे, प्रेम आहे, पाण भगवान आहे. श्री कृष्ण गोविंद. कीर्तन करण सां हे जेको मन असांजो चंचल आहे न, इहो बस में अची वेंदो आहे. इहो कई संतनि पंहिंजो निजी अनुभव ॿुधायो आहे भाई, कि मन जेको आहे असांजो ॾाढो बेईमान आहे, पियो हेॾे होॾे भटकंदो आहे. थोड़ी सी ही कुछ माया नज़र अचे, थोड़ो सो ही कुछ ऐश्वर्य नज़र अचे, थोड़ो सो ही संसार असांखे नज़र अचे, त हे मन जेको आहे उन तरफ़ आकर्षित थी वेंदो आहे. पर कीर्तन करण सां, भजन करण सां इहो मन जेको आहे उहो संयम में थी वेंदो आहे. चओ राम. कई संतन ये पंहिंजा अनुभव ॿुधाया आहिनि भाई सत्संग जे द्वारा. जय श्री कृष्ण. न त चङे भले खे ताक़त कोन्हे मन खे बस में करण जी. हिकिड़ा संत वृंदावन में परिक्रमा मार्ग में रहंदा. चओ हरे राम. रोज नित्य नियम हूंदो हुननि जो कि केवल 4 घरनि मां भिक्षा वठंदा. 4 मां मिली वई त ठीकु आहे, 5 घर न वेंदा. कुछ नियम हुया हुननि जा कड़ा, भक्ति जा, सेवा जा. ऐं रोज निरंतर भगवान जो भजन कंदा, खूब भजन कंदा. नियम हूंदो सुबुह खां शाम ताणी भजन कंदा भाई. ऐं संध्या खां पहिरियों, सूर्यास्त खां पहिरियों जेॾी महिल उन्हनि खे थोड़ो सो समय मिलंदो त पोइ जेके भिक्षा करे ईंदा न 4 घरनि मां, उहो भोजन करे वठंदा. बस हिकु समय भोजन, बाक़ी कुछ भी न खाईंदा, वरी पोइ भजन कंदा. अहिड़ा बि संत थिया तो. चओ हरे राम. तव्हां विश्वास न कंदव, संत राजेंद्र दास जी महाराज पंहिंजे सत्संग में ॿुधाइनि पिया कि अॼु बि वृंदावन में, वृंदावन जे आसपास ब्रज में कुछ अहिड़ा संत अथव. उन्हनि त नालो बि ॿुधायो आहे संतनि जो. ऐं थी थो सघे तव्हां उन्हनि जा दर्शन बि कया हुजनि, टीवी जे द्वारा, फेसबुक जे द्वारा, यूट्यूब जे द्वारा वीडियोस उन्हनि जा ईंदा आहिनि. हिकिड़े संतनि जो त ॿुधायां, विनोद बाबा. चओ हरे राम. राधा रानी जा ॾाढा परम भक्त तो, ब्रज में ही रहंदा तो, बरसाने जे आसपास. उन्हनि जे बारे संत ॿुधाइनि पिया कि सुबुह जो
3 बजे या 4 बजे जेको बि उहे उथंदा आहिनि, पंहिंजी निजी क्रिया करे, स्नान करे भजन करण वेंदा आहिनि। पोइ ख़बर अथव घणा कलाक भजन कंदा आहिनि? विश्वास कजो, घणा कलाक कंदा हूंदा भाई? पोइ ॿुधाइनि पिया, चवनि पिया अॼु बि उहे 12 कलाक भजन कंदा आहिनि हिकु ॾींहं में। चओ हरे राम। 12 कलाक वेही करे चओ जय श्री कृष्ण। मता समझो कि हली चली बढ़िया कंहिं कीर्तन में वेही करे एकांत में 12 कलाक भजन कंदा आहिनि। वरी पोइ कोई संगत अची वई मिलण जे लाइ, कोई भक्त अची विया, कोई संत अची विया, त उन्हनि सां हरी चर्चा उहो अलॻि, उहो सभु अलॻि, पर 12 कलाक वेही नाम जपंदा आहिनि। इहो संतन ॿुधायो आहे। चओ जय श्री कृष्ण। सोचो भाई, अॼु बि अहिड़ा संत आहिनि जिन नाम सां केॾो प्रेम कयो आहे। सुम्हंदा ई ॾाढो घटि आहिनि उहे, सुम्हंदा ई घटि आहिनि। चओ हरे राम। वरी संत विनोद बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइनि पिया, चवनि पिया उन्हनि जा जेके गुरु हुया या उन्हनि जा जेके दादा गुरु हुया, उहे अहिड़ा तपस्वी हुया, अहिड़ो भजन कंदा, उन्हनि खे भजन सां एॾो प्रेम थी वियो कि उहे 56 साल त सुम्हिया ई कोन, 56 इयर्स। चओ हरे राम। उन्हनि गहरी निंड न कई। हाणे माण्हू चवंदो 56 साल बिना सुम्हे कीअं रहिया हूंदा? भैया संतन खे असां समझी वठूं, उन्हनि जी तपस्या अगरि असां समझी वठूं त असां त उन्हनि खां वॾा थी वियासीं। उन्हनि ॿुधायो कि 56 साल उन्हनि बेड ते यानी पलंग ते कॾहिं पंहिंजी कमर, पंहिंजी पुठी सिधी न कई, भजन कंदा। केॾी महिल कोई वृक्ष मिली वियो त उते बसि थोड़ी देर जे लाइ अखियुनि खे आराम ॾींदा, वरी जेॾी महिल जाग थींदी त पोइ वरी भजन करण लॻंदा। अहिड़ा संत थिया आहिनि भाई। चओ हरे राम। त ब्रज जी घटना, हिकिड़ा संत परिक्रमा मार्ग में रहंदा, रोज भगवान जो भजन कंदा, 4 घरनि मां वञी भिक्षा वठी ईंदा, 5 घर न वेंदा कॾहिं बि, ऐं भगवान जी दया सां 4 घरनि में उन्हनि खे मिली वेंदो। पोइ शाम जो भजन करे जेॾी महिल उन्हनि जो नितनेम पूरो थी वञे, शाम जो भोजन पाईंदा। हिकु बार जी ॻाल्हि, उन्हनि खे मञण वारो हिकिड़ो सेवक आयो, कोई ख़ुशीअ जो कारज हुयो उनजे घर में, त मालपुआ खणी आयो। बाबा घर में हे कारज आहे, तव्हांजी कृपा सां। संतन वाधायूं ॾिनियूं, भई ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, मां तव्हांजे लाइ मिठाई खणी आयो आहियां, मालपुआ खणी आयो आहियां। साईं स्वीकार कयो। संतन टेबल 4 घरनि मां भिक्षा वठी करे खाईंदा आहियूं, 5 घर बि न वेंदा आहियूं। नियम आहे। चवनि बाबा मां तव्हांजो सेवक आहियां, एॾी तव्हांजी सेवा कंदो आहियां, तव्हांजे दर जी सेवा कंदो आहियां, मूं ते कृपा कयो, मुंहिंजे प्रेम जे ख़ातिर स्वीकार कयो। पहिरियों त संतन ॾाढो मना कयो, वरी चयूं ठीकु आहे भाई, प्रेम जी बलिहारी आहे, प्रेम जे कारण सभु ठीकु आहे, स्वीकार आहे। चयूं ठीकु आहे, ॾेई छॾ हाली, शाम जो खाईंदासीं, छो जो उहो नियम मां न छॾींदुमि, पहिरियों भजन कंदुमि, पोइ जेॾी महिल मुंहिंजो भजन थी वेंदो संध्या जो, मां तुंहिंजो हे मालपुआ बि खाईंदुमि। चओ हरे राम। चयो ठीकु आहे बाबा। पोइ सेवक ॾेई हली वियो, संतन बगल में रखिया, ऐं वरी पंहिंजे आसन ते वेठा, वरी नाम जपण लॻा, भक्ति करण लॻा। पर अॼु कमाल जी ॻाल्हि, जेॾी महिल जीअं अखियूं बंदि करे नाम जपनि त बगल में ध्यानु वञे, मालपुआ पिया आहिनि। चओ हरे राम। हाँ, हीअं थींदो आहे न भाई, कई बार ईअं थींदो आहे, असां त पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। मान लो नाश्ते में बढ़िया कोई आइटम ठहियो हुजे, घर में नाश्ते में कोई बढ़िया आइटम ठहियो हुजे, त जंहिंखे अगरि उहो उनजो फेवरेट आइटम हुजे या कुझु उनखे पसंदीदा हुजे, तो सभु कम छॾे करे पहिरियों सनानु करणु भॼंदो आहे। भैया जल्दी सनानु कर, बिना साबुण लॻाए कर, भैया नाश्तो तैयार आहे, करिणो आहे, ध्यानु होॾे हूंदो आहे, क्रिया भले कहिड़ी बि करे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। इहो अक्सर निर्जला एकादशी ते त वधीक थींदो आहे भाई, ॿिए ॾींहं ते, माफ़ कजो, बारस ते, हा न, बारस ते 5 बजे ई निंड खुली वेंदी आहे। उन ॾींहुं असां ब्राह्मण खे ॻोल्हींदा आहियूं। वैसे वीचारा ब्राह्मण देवता ईअं ई मिली वेंदा आहिनि, उन ॾींहुं न मिलंदा आहिनि, उन ॾींहुं ॾाढो जल्दी न मिलंदा आहिनि, ताकी असां जल्दी पंहिंजो विर्त खोले सघूं। त हाणे संत भजन कर, उन्हनि जो ध्यानु काॾे वञे? मालपुअन। हे ॾेई हली वियो आहे, 2 बार थियो, 4 बार ईअं थियो, भजन में बाधा अचे। वरी अखियूं बंदि कयूं, ध्यानु कनि भगवान कृष्ण जो, थोरो सो ई जेॾी महिल बसि ध्यानु हेॾे होॾे थिए त ध्यान में वरी मालपुआ नज़र अचनि, वरी अखियूं खोलनि त बगल में मालपुआ, वरी खुशबू बि अचे। संत ॾाढो परेशान थिया, तुरंत उथिया, हो डब्बो ई खयूं,
ॿाहिरि निकिता घर जे, 4 बंदर बीठा, चैनियुनि खे खाराए छॾियूं। चओ हरे राम। तुरंत चैनियुनि खे बाटे बाटे बंदरनि खे खाराए छॾियूं। दॿो ॿाहिरि फिटी कयूं, वरी आया आसन ते वेठा, अखियूं बंदि करे पंहिंजे मन खे चवण लॻा, हाणे खाई ॾेखार भाई। हा, एॾी देरि खां परेशान पियो करे, मन खे था चवनि हाणे खाई ॾेखार, तूं मूंखे भॼन नथो करण ॾे। जॾहिं नियम आहे कि मां शाम जो खाईंदो आहियां, तेसिताणी बि अगरि तोखे इंतजार कोन्हे, हाणे खाई ॾेखार। अहिड़ा संत। चओ हरि राम। भजन में कोई बाधा ई न हुजे भाई, वो विकार ई पैदा न थिए, सभिनीनि खे दूर करे छॾींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ो भगवान जे भजन सां उन्हनि खे मोह, अहिड़ो प्रेम भाई। संत कथा ॿुधाईंदा आहिनि न, भक्त धनुरदास जी, कई बार तव्हां कथा ॿुधी आहे, वो कीअं आसक्त हुयो, कंहिंमें ख़बर अथव, पंहिंजी घरवारीअ ते। भक्त धनुरदास जी कथा ईंदी आहे कि वो एॾो धनी मानी सेठ हुयो, पर पंहिंजी घरवारीअ जी सुंदरता ते आसक्त हुयो। वो मोहित हुयो, खूब मोहित। घरवारी सिधो सिधो वेंदी बाज़ार त उहो उनजे साम्हूं उल्टो उल्टो हलंदो ऐं छटरी खणी हलंदो। चओ हरे राम। एॾो मोहित आसक्त हुयो। कंहिं माण्हू वञी करे संत रामानुजाचार्य उते उन नगर में उपस्थित हुया त उन्हनि खे ॿुधाई, चई बाबा हिकिड़ो वॾो सेठ आहे, उनजी अजब ई चाल आहे, असां अहिड़ो आसक्त माण्हू ॾिठो ई कोन्हे। तव्हां चवंदा आहियो सभिनीनि खां वधीक आसक्त भगवान जा भक्त हूंदा आहिनि, भगवान जे लाइ, नाम जे लाइ, भक्तीअ जे लाइ उहे प्रेमी हूंदा आहिनि, पर अहिड़ो त असां ॾिठो ई कोन्हे। चई कंहिंजो प्रेमी आहे? चई पंहिंजी घरवारी जो। त हुनजे साम्हूं उल्टो हलंदो आहे छटरी खणी करे, अहिड़ो पागल थी वियो आहे। संतन बि नज़ारो ॾिठो त चयूं भाई कमाल आहे। करंट हिन में बराबरि आहे, संतन चयो करंट बराबरि आहे, पर प्लग जेको आहे स्विच उहो ग़लति लॻल आहे, हा न। त हाणे संतन जो कमु आहे, अगरि कुझु ग़लति आहे त हुनखे सही कंदा आहिनि। संतन चयो हिनखे हिकु बार असांजे कक्ष में वठी अचो भाई। धनुरदास खे न्योतो मिलियो कि संतन सॾु कयो आहे, आयो। संतन पुछियो भाई पहिरियों हाल चाल वरितो? चयो सभु ठीकु आहे साईं, तव्हांजी आशीर्वाद आहे। चयो तुंहिंजो अजबी नज़ारो ॾिठो आहे भाई, माण्हू एॾो आसक्त पंहिंजी धर्मपत्नीअ लाइ, तूं पागल थी वियो आहे। माण्हू त तुंहिंजी खिली था उॾाइनि ॿाहिरि, चवनि था हे पागल थी वियो आहे। चई बाबा मां छा कयां, मां एॾी सुंदरता ॾिठी कोन्हे, हिन खां वधीक सुंदर त मां कंहिंखे ॾिठो ई कोन्हे सॼे जगत में, मुंहिंजे लाइ त सभु कुझु इहो ई आहे। चओ हरे राम। चयोमांव न भाई स्विच ग़लति लॻल आहे। संतन चयो अच्छा सभिनि खां सुंदर इहो ई आहे, अगरि इन खां कोई वधीक सुंदर तोखे ॾेखारियूं त, इन खां बि वधीक तोखे सुंदरता ॾेखारियूं, सुंदरता जी हद तोखे ॾेखारियूं कि भाई उन खां वधीक सुंदर त कोई थी न सघंदो आहे। हो मने ई कोन। चई न बाबा हिन खां सुंदर मुंहिंजी घरवारी खां कोई सुंदर थी नथो सघे, मां एॾा माण्हू ॾिठा आहिनि जगत में, कोई इन खां सुंदर कोन्हे। संतन चयो अगरि तोखे इन खां वधीक सुंदर ॾेखारियोसीं त, चई बसि पोइ मां इहो सभु पागलपन छॾे छॾींदुमि। चओ हरे राम। मां इहे सभु पागलपन छॾे छॾींदुमि, एतिरो तक चई छॾियईं, कथा में लिखियल आहे, मां पंहिंजी घरवारी खे छॾे छॾींदुमि। संतन चयो न भैया घरवारी खे न छॾिणो आहे, पर जेको मोह रखियो त इहो छॾिणो आहे। चयो ठीकु आहे बाबा मूंखे ॾेखारियो। ठीकु सुबुह जो 6 बजे तूं पहुची वञा हिते ई। चओ हरे राम। ठीकु आहे, पहुची वियो उहो 6 बजे, भगवान जे मंदिर वठी विया हुनखे। श्री रंगनाथ जी जो मंदिर हुयो, भगवान जे मंदिर वठी विया, पर्दो लॻल हुयो। स्वामी रामानुजाचार्य जेॾी महिल अंदरि विया, भगवान जे साम्हूं बीह करे भगवान खे प्रार्थना कई। पर्दो लॻल आहे, घंटी वॾाइनि था, चवनि था प्रभु अॼु हिकिड़ो नयो तव्हांजे शरण में भक्त पहुचण वारो अथव, उनखे पंहिंजी शरण में रखिजो। भगवान वो संसार जे तरफ़ आसक्त आहे, तव्हां उनखे पंहिंजे प्रेम में भरपूर करे छॾिजो। एॾी सुंदर प्रार्थना कई भगवान खे। भगवान रंगनाथ बि वैसे बि ॾाढा सुंदर आहिनि भगवान। चओ हरे राम। भगवान अति सुंदर, पर केॾी महिल भगवान एॾी लीला करे छॾींदा आहिनि, एॾी लीला करे छॾींदा आहिनि, उहे ई भगवान अलॻि ई मनमोहक रूप में जीअं ई पर्दो हटियो, सभिनीनि दर्शन कयो, भगवान त गजब जा सुंदर था लॻनि। चओ हरे राम। अहिड़ी छवि भगवान ॾेखारी, ऐं विशेष भक्त धनुरदास खे अहिड़ी छवि ॾेखारी कि उहो त ॾिसंदो ई रहिजी वियो। चओ हरे राम। भाई उनमें करंट त हुई न, बसि वो स्विच ग़लति लॻल हुयो। हाणे जीअं ई
उन एडी सुंदरता ॾिठी त हाणे भगवान जी तरफ़ मोहित थी वियो। ॾिसंदे ॾिसंदे अखियुनि मां आंसू निकिरी आया। चओ हरे राम। आंसू निकिरी आया, भगवान खे ॾिसंदो रहियो, ॾिसंदो रहियो, ॾिसंदो रहियो। अॼु भगवान जा दर्शन उन अखियुनि सां कया। पीअंदो वियो दर्शन। जीअं ध्रुव महाराज भगवान जा दर्शन कया, तीअं भक्त धनुर्दास के भगवान दर्शन ॾिनो त सिधो संत रामानुजाचार्य जे चरणनि ते वञी किरिया। चयो प्रभु धन्यवाद। छो भाई छा थियो? चयो बस धन्यवाद। अहिड़ी मोहिनी मूरत मां पहिरों कॾहिं न ॾिठी। चओ हरे राम, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। बस मां काॾे संसार जी सुंदरता पियो ॾिसां, पर मां त भुलिजी वियुमि हे संसार एॾो सुंदर बणायो आहे, उहो पाण केॾो सुंदर आहे। चओ हरे राम। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। हा हा, गदगद थी विया। पोइ महान संत थी वियो भाई भक्त धनुर्दास। चओ जय श्री कृष्ण। महान संत भक्त माल में जिन जी कथा लिखियल आहे। चओ हरे राम। अहिड़ो भगवान सां प्रेम थे भाई, भगवान जे नाम सां, भगवान जे भजन सां प्रेम थे। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। तारे हे नाथ नारायण वासुदेव। नैनों की खिड़की से पल पल तुझको मैं निहारूं। नैनों की खिड़की से पल पल तुझको मैं निहारूं। मन में बसाऊं तेरी आरती उतारूं। मन में बसाऊं तेरी आरती उतारूं। डाले रहूं तेरे चरणों में डेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन में। प्यारे तेरी पूजा करते बीते सांझ सवेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हाँ यूं बीत जाए जीवन मेरा। बनवारी मैं तेरे दर पे काटूं जिंदगानी। बनवारी मैं तेरे दर पे काटूं जिंदगानी। बाबा आनंद राम कर दो ये मेहरबानी। बाबा भगत राम कर दो ये मेहरबानी। हर दम हो तेरे दर पे बसेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन में। ओ प्यारे यूं बीत जाए जीवन मेरा। हाँ यूं बीत जाए जीवन में। आहा यूं बीत जाए जीवन मेरा। हाँ यूं बीत जाए जीवन मेरा। नारायण 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 नारायण। श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण। श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण। गाओ नारायण श्रीमन्नारायण। श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण। श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण। हे नारायण
नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण। हाँ जिस रंग में जिस ढंग में जिस संग में रहो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। हे राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। हो चाहे मान में अपमान में सम्मान में हो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। गाओ हे राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। हाँ जिस नाव में जिस गाँव में जिस छाव में रहो राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। गाओ राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। हे राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। हाँ राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। राधे 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 जय जय राधे 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 राधे। जय जय राधे 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 जय राधे 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 राधे। जय जय राधे 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 जय राधे 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 राधे। बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे। राम 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 सीता राम सीता राम हे राम 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 सीता राम सीता राम। राम 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 सीता राम सीता राम सीता राम 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 सीता राम सीता राम। हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे हाँ श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। ओ प्यारे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम बोलो राधे राधे श्याम। सीता सीता राम बोलो सीता सीता राम बोलो सीता सीता राम बोलो सीता सीता राम। जय जय राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। बोलो राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 राधे। जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम जय। सुंदर भगवान की जगत जय। गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। ओम
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। सात संगत जी आशीर्वाद दियो भाई। अज सोनू नागदेव ऐं रीना माकीजा तिन जो जन्मदिन तो भाई खूब आशीर्वाद ताड़ियुनि सां मिले उन्हनि खे। ऐं 3 बार पंहिंजे मुखार विंद सां भी चओ भाई जी। प्रभु परमात्मा भगवान राधा कृष्ण जी खूब खूब कृपा रहे। सदाई भक्ति सेवा मिले। दरबार साहब जा सेवादारी दास धीरज जे भी शादी जी सालगिरह तो उन्हनि खे भी तव्हां आशीर्वाद दियो ताड़ियुनि सां। खूब प्रभु जी कृपा मिले। एंड प्रकाश भैया जो भी जन्मदिन आहे न, पिरकू भैया ते भी प्रभु परमात्मा जी खूब खूब कृपा। एक बार वरी 3 बार पंहिंजे मुखार विंद सां सेवादारनि खे भी आशीर्वाद देणी पवंदो भाई जी। बोलो वृंदावन बिहारी लाल की भगवान की। बाबा आनंद राम साहिब की जय। बाबा भगत राम साहिब की जय। अन्नपूर्णा माता की। आयो लाल सभई ताड़ियों वडाए छो। प्रसाद स्वीकार कयो सात संगत जी। जय श्री कृष्ण।